चवण लाइ त सिंध में सिंधियुनि जी हुकूमत आहे, पर ॾिसण लाइ उहा सरकार अलाए छो ओपरी ओपरी आहे जो सिंधियुनि जे पंहिंजे शहर कराचीअ में सिंधी नौजवान बेरहमीअ सां मारिया पिया वञनि। खेनि को तहफ़ुज़ ॾियण वारो नाहे। कॾहिं कराचीअ जे रोडनि ते कामरान चांडे खे मथे में गोली हणी मारियो थो वञे त कॾहिं वरी अहमद जावेद ऐं सईद पंवर खे चीचलाए क़त्ल थो कयो वञे। सिंधी नौजवान ऐं न्याणियूं रोज़गार लाइ पंहिंजे राजधानी वारे शहर था वञनि त वज़ीर ऐं कामोरा मथनि कावड़जी पवनि था। बेरहम ऐं बेदर्द हुजूम आॾो इहा साॻी पुलिस बेवस आहे, पर सिंधी नौजवाननि ऐं न्याणियुनि ते कावड़ियल ऐं आकड़ियल मिले थी। उन पंहिंजी हुकूमत जा कुझु वज़ीर ऐं कामोरा सुबुह शाम रगो सिंधी नौजवाननि ऐं ॿोॾ मुतासिरनि ख़िलाफ़ बयान बाज़ियूं कनि था ऐं सदन बयान बाज़ियुनि मां ॿियनि खे ख़ुशियूं मिलनि थियूं। छो भाऊ, सिंधियुनि जो रत एतिरो सस्तो सम्झो अथव छा? सफर में उसाथी छा सोचियो न असांजो घोट चिनी असांखे केरु ॾियण वारो केरु करण वारो असांजो भाउ असांखे कसम सफर में उसाथी पिछे जे मां जी ताल आई ऐं आॾे गोली हणी थननि से उन खां पोइ हाणे मां वेंदो ई न आहियां। ड्रेस बि वठी ॾिनी आई, वावल छिनी पई, वल बि वठी ॾिनी आई।